दहशतगर्दी जी अंत वारी अदालत सहाफ़ी जानमुद महर क़त्ल केस जी ॿुधणी 2 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। दहशतगर्दी जी अंत वारी अदालत के जज अब्दुल रहमान काज़ी केस जी ॿुधणी कई। अदालत में वकीलनि जी मोहलत वारी दरख़्वास्त सबबि बयान रिकॉर्ड न थी सघिया। अदालत केस जी ॿुधणी 2 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। अव्हां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं त सखर जी दहशतगर्दी जी अंत वारी अदालत सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जी ॿुधणी 2 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। दहशतगर्दी जी अंत वारी अदालत जे जज अब्दुल रहमान काज़ी केस जी ॿुधणी कई। अदालत में वकीलनि जी मोहलत वारी दरख़्वास्त सबबि बयान रिकॉर्ड न थी सघिया। अदालत केस जी ॿुधणी 2 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त सखर जी दहशतगर्दी जी अंत वारी अदालत सहाफ़ी जानमुद महर क़त्ल केस जी ॿुधणी 2 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। दहशतगर्दी जी अंत वारी अदालत जे जज अब्दुल रहमान काज़ी केस जी ॿुधणी कई। अदालत में वकीलनि जी मोहलत वारी दरख़्वास्त सबबि बयान रिकॉर्ड न थी सघिया। अदालत केस जी ॿुधणी 2 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त सखर जी दहशतगर्दी जी अंत वारी अदालत सहाफ़ी जानमुद महर क़त्ल केस जी ॿुधणी 2 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। दहशतगर्दी जी अंत वारी अदालत जे जज अब्दुल रहमान काज़ी केस जी ॿुधणी कई। अदालत में वकीलनि जी मोहलत वारी दरख़्वास्त सबबि बयान रिकॉर्ड न थी सघिया। अदालत केस जी ॿुधणी 2 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे सखर खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर नज़ाकत जतोई। जे नज़ाकत, सखर जी दहशतगर्दी जी अंत वारी अदालत में सहाफ़ी जान महर क़त्ल केस जी आवाज़ ॿुधणी थी आहे। हिन ॿुधणी बाबति आगाह कजो। जी सखर जे दहशतगर्दी कोर्ट अदालत में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे ऐं वकीलनि जे मोहलत सबबि जेका ॿुधणी आहे उहा 2 जुलाई ताईं मुलतवी कई वई आहे। दहशतगर्दी कोर्ट अदालत जे जज अब्दुल रहमान काज़ी जेको आहे हिन केस जी ॿुधणी कई आहे। सखर जी अदालत में वकीलनि जे मोहलत वारी दरख़्वास्त सबबि बयान बि रिकॉर्ड न थी सघिया आहिनि ऐं अदालत में फरियादी करमल्ला ऐं केस जा शाहिद जेके आहिनि उहे सिक्योरिटी सबबनि पेश न आहिनि थी सघिया। हिन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर खे 13 अगस्त 2023 ते विच शहर सखर में जेको आहे गोलियूं हणी शहीद कयो वियो हो, जंहिंजे केस जी अॼु ॿुधणी हुई। जी ठीकु आहे, नज़ाकत तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।